अस्सलाम वालेकुम तान एसटीवी न्यूज़ हां वली मोहम्मद जाड़ो नज़र विझो दाबेची खां शौकत मंगी जे हिन रिपोर्ट ते नाज़िर मुतहदा क़ौमी मोमेंट छठे जे ज़ोनल कमेटी जे इंचार्ज पंहिंजे खिताब में चयो आहे त कराची वाक़े जे ज़िम्मेवारनि खे सख़्त सज़ा ॾिनी वञे त जीअं अॻिते हली को अहिड़ो वाक़ियो पेश न अचे। उन्हनि कारो कानून लागू कंदड़नि खे बि सख़्त मज़म्मत कई। पीपल्स पार्टी जे ज़ुल्म ऐं ज़्यादतियुनि ख़िलाफ़ सख़्त आवाज़ उथारियो। पुरअमन एहतजाज में वॾे अंग में माण्हू मौजूदु हुआ। काल्ह वज़ीर आला वारे एहतजाज में ॿारनि ऐं कारकुननि खे तशद्दुद जो निशानो बणण वारे अमल जी मज़म्मत कंदे चयो आहे त असलम भाई जे शहादत ते असीं संदन वारसनि सां ॾुख जे घड़ीअ में बराबरि जा शरीक आहियूं। अल्लाह पाक अव्हां खे सब्र जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हिकु साल जो ॿारड़ो बि शदीद ज़ख़्मी थी पियो हो। असीं उन अमल जी मज़म्मत कयूं था। इन बेईमाना तशद्दुद जी ठटे ज़ोन तरफ़ां मज़म्मत कयूं था। तशद्दुद में फ़ौत थी वियल ऐं ज़ख़्मी जे वारसनि सां ॾुख जो इज़हार कयो वियो।